साईं मुंहिंजा हिकिड़े मुल्क जो बादशाह ऐं हुन जी ज़ाल राणी ऐं हिकिड़ी हुन जी धीउ हुजे शहज़ादी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत धीउ हुजे। सो हिकु चकर बादशाह ऐं राणी पाण में चवणु लॻा त हाणे धीउ शहज़ादी पंहिंजी वॾी थी वई आहे, नौजवान थी वई आहे। हाणे को शहज़ादो मिली वञे त जीअं पंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी कराए छॾियूं। सो नेठि हिननि इहो ख़्यालु कयो छोकिरीअ जी शादी कराइण जो। सो नेठि कुझु ॾींहं गुज़रिया त हिकिड़े बादशाह जो नियापो आयो। हिन बादशाह वटि जेको शहज़ादी जो पीउ हुजे, हिन वटि नियापो आयो त मुंहिंजो पुटु शहज़ादो आहे, तुंहिंजी धीउ ॾिसण लाइ ईंदो। सो इहो नियापो मिलियो हिन बादशाह खे। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो त हाणे मुंहिंजी धीउ शहज़ादीअ खे शहज़ादो फ़लाणे हंधि जो ॾिसणु ईंदो, फ़लाणे मुल्क जे बादशाह जो पुटु शहज़ादो ॾिसणु ईंदो ऐं मुंहिंजी धीअ सां शादी कंदो। हाणे बादशाह इहा ॻाल्हि पंहिंजी ज़ाल राणी खे ॿुधाई। राणी खे चवणु लॻो त पंहिंजी धीउ शहज़ादी खे ॿुधाए छॾ त फ़लाणे ॾींहं ते उहो शहज़ादो ईंदो ऐं पंहिंजी धीअ खे ॾिसंदो ऐं उनखे पसंदि कंदो। ऐं जेकर पंहिंजी धीउ शहज़ादी खे बि उहो शहज़ादो जेकर पसंदि अची वियो त पंहिंजी धीउ हुन सां कंदी शादी। जेकर ॿिन्ही जी रज़ा ख़ुशी पाण में हूंदी त ॿिन्ही जी पाण शादी कराईंदासीं, बादशाह राणी खे चयो। सो राणी पंहिंजी धीउ शहज़ादी खे चवणु लॻी त बाबा शहज़ादो ईंदो, फ़लाणे मुल्क जे बादशाह जो पुटु शहज़ादो ईंदो तोखे ॾिसण जे लाइ, ऐं तूं बि हुनखे ॾिसजांइ। जेकर तोखे पसंदि अची वञे त तुंहिंजी शादी उन शहज़ादे सां कराईंदासीं। हिन में ज़ोर ज़बरदस्ती जी का ॻाल्हि आहे कोन। जेकर तोखे पसंदि अचे त तुंहिंजी शादी कराईंदासीं। सो हिते शहज़ादी चवणु लॻी पंहिंजी माउ राणी खे त अमां भले ठीकु आहे, जेकर मूंखे उहो शहज़ादो पसंदि आयो त उन शहज़ादे सां आऊं कंदसि शादी। सो हाणे नेठि उन ॾींहं जो इंतज़ारु हो त शहज़ादो ईंदो शहज़ादी खे ॾिसण जे लाइ। सो हाणे हिकिड़ो ॿ ॾींहं गुज़रियो त हाणे उते वञी बादशाह जी बादशाही में हिकु सौदागर अची लथो। हाणे सौदागर बि हुजे को रननि जो वापारी। हाणे इहा त कंहिंखे ख़बर न हुई। सौदागर नऊं नऊं अची उन बादशाह जी बादशाही में अची लथो। हाणे अचे पियो कंहिं रन के माई जी तलाश में उहो सौदागर। हाणे ईंदो पुछाऊं कंदो कंदो नेठि किथे का अहिड़ी औरत, का माई, का छोकिरी हिन सौदागर खे न मिली। सौदागर सोचणु लॻो त वञा थो इन बादशाह वटि। ॻाल्हि ॿुधी अथमि त बादशाह जी धीउ शहज़ादी ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत ऐं सुहिणी आहे। वञी को न को बहानो करे इन बादशाह जी बादशाही में रहां थो। सो नेठि सौदागर हणंदो हणंदो अची उन बादशाह जे महल जे ॿाहिरां अची पुॻो। हाणे हिते सिपाही हिन खे अंदरि ढरण न ॾियनि। हीअ चवणु लॻो त आऊं सौदागर माण्हू फ़लाणे हंधि जो ऐं ईअं ई सौदा वापारु कंदो आहियां। सो हाणे अॼोकीअ राति मूंखे हिते रहण ॾियो। हाणे शाम जो टाइम हुजे। सौदागर बि को टल का अटकल करे आयो उन महल में रहण जे लाइ। सो सिपाहियुनि खे चवणु लॻो सौदागर त वञी बादशाह खे मुंहिंजो नियापो ऐं पैगाम ॾियो त फ़लाणे हंधि जो सौदागर आयो आहे, मुसाफ़िर थी अॼोकी राति हिते रहण थो चाहे, बादशाह सां मिलणु थो चाहे, तव्हां एतिरो नियापो ॾियो। सो हाणे सिपाही आया बादशाह वटि। बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत, फ़लाणे हंधि जो सौदागर आयो आहे। सौदागर चए थो त आऊं सौदो ऐं वापारु कंदो आहियां, फ़लाणे मुल्क जो आहियां ऐं मुसाफ़िर थी अॼु बादशाह वटि रहण थो चाहियां ऐं अॼोकी राति मूंखे हिते रहायो ऐं तव्हां सां मिलणु थो चाहे। सो बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे त भले ठीकु आहे, इन सौदागर खे वठी अचो मुंहिंजी दरबार में त आऊं इन सां ॻाल्हायां। सो नेठि सिपाही आया ऐं अची सौदागर सां ॻाल्हायूं ऐं चवणु लॻा त बादशाह सलामत तव्हांखे घुरायो आहे अंदरि दरबार में। हाणे सिपाही उन सौदागर खे वठी उन बादशाह वटि अची हाज़िर कयो। सो बादशाह चवणु लॻो सौदागर खे ॾे ख़बर कहिड़ी जॻह जो आहीं, कहिड़े हंधि जो आहीं ऐं कहिड़े वापारु कंदो ऐं छा कंदो आहीं। सो सौदागर मिड़ी ही हू को वापारु ॿुधाई ऐं चवणु लॻो त फ़लाणे हंधि जो आहियां ऐं अची तव्हांजी बादशाही में दाख़िल थियो आहियां। हाणे मूंखे राति थियण वारी आहे। सो सोचियमि त वञी बादशाह वटि राति रहां। ॻाल्हि ॿुधी अथमि त बादशाह तमामु रहम दिलि, नेक दिलि माण्हू आहे ऐं हर कंहिंजी मदद कंदो आहे। सो आऊं मुसाफ़िर माण्हू अॼोकी राति मूंखे तुंहिंजे महल में रहण ॾे त जीअं सुबुह जो सवेरे हितां निकिरी वेंदसि। सो बादशाह चवणु लॻो सौदागर खे त भले ठीकु आहे, तूं मुंहिंजे महल में अॼोकी राति रही सघीं थो ऐं पोइ सुबुह जो भले तूं हितां हलियो वञिजांइ। सो सौदागर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हां जूं महिरबानियूं। जीअं तो मूं मुसाफ़िर खे हिकिड़ी राति हिते
रहण ॾिनो। सो बादशाह चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे। बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे त हिन सौदागर खे वठी वञो, फलाणो कमिरो जेको आहे सो वञी हिन सौदागर खे ॾियो। हाणे सौदागर खे उहे सिपाही वठी अची हिकिड़े कमरे में विहारियो। हाणे सौदागर वॾो हरामी चालबाज़ सो रननि जो वापारु कंदो हो। सो सौदागर जूं हाणे उन महल में हेॾां होॾां अखियूं हुजनि त जीअं शहज़ादी खे ॾिसे या राणी खे ॾिसे त का सुठी हुजे उन्हनि मां त जीअं उनखे आऊं खणा। सो नेठि सौदागर जी नज़र उन बादशाह जी धीअ शहज़ादी ते पहुची वई। शहज़ादी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत ऐं सुहिणी ऐं सुठी हुजे। तो सौदागर चवणु लॻो त हीअ शहज़ादी बादशाह जी धीअ तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत आहे। हिनीअ खे कंहिं अहिड़े हंधि ॾींदसि विकिणंदसि जीअं मूंखे तमामु जाम सारो पैसो वग़ैरह मिलंदो। हाणे सौदागर इहा रिथ रथे छॾी त हिन शहज़ादी खे आऊं खणंदसि। सो हाणे ख़ैरनि जो कंहिंखे ख़बर ई न पई। अची राति थी, सौदागर खे मानी टिकी हर शइ मिली। सौदागर खाई पी सुम्ही रहियो। हाणे सॼो सिस्टम जॾहिं राति जो अची अहिड़ो टाइम थियो ऐं जॾहिं अची सुबुह थियो, बादशाह बि पंहिंजे हिसाब सां उथियो, सिपाही नौकर वग़ैरह सभु हेॾां होॾां उथिया। सो राणी आई शहज़ादी खे निंड मज़ा उथारण जे लाइ त ॾिसे त शहज़ादी पंहिंजे कमरे में हुजे ई न। हाणे शहज़ादी कमरे में हुजे न त राणी परेशान थी वई। राणी चवणु लॻी त शहज़ादी ख़बर न आहे अलाए किॾां वई हली आहे। सो हाणे शहज़ादी खे महल तमामु वॾो हुजे, शहज़ादी खे राणी हिते हुते ॻोल्हणु लॻी, पर शहज़ादी जो न अतो न पतो। वरी राणी चवणु लॻी त थी सघे थो ॿाहिरि किथे बाग़ में घुमणु वई हुजे। हाणे महल जे अॻियां हिकिड़ो बाग़ बि हुजे। राणी आई उन बाग़ में ॾिसे त बाग़ में बि शहज़ादी न हुजे। राणी जाम घणी ॻोल्हियो, महल में हिते हुते ॻोल्हियो, नौकरनि खां, सिपाहियुनि खां, चौकीदारनि खां, सभिनी खां पुछा करणु लॻी शहज़ादी जे बारे में, पर शहज़ादी जो अतो न पतो हुजे। राणी परेशान थी वई। राणी चवणु लॻी त शहज़ादी आख़िर वई किॾां। सो राणी दौड़ंदी दौड़ंदी आई बादशाह वटि। बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। चवणु लॻी त मूं सॼो महल ॻोल्हियो आहे, पंहिंजी धीअ शहज़ादी मिले ई नथी। सो हिते बादशाह परेशान थी वियो। बादशाह चवणु लॻो त शहज़ादी धीअ पंहिंजी अलाए किॾां वई हली आहे ऐं अॼु शहज़ादो अचे पियो पंहिंजी धीअ शहज़ादी खे ॾिसण जे लाइ। सो बादशाह बि परेशान थी वियो। बादशाह हिते हुते ॻोल्हणु लॻो। सो नेठि थोरी देरि खां पोइ सिपाही बि आया। सिपाही चवणु लॻा बादशाह खे त बादशाह सलामत जेको राति पाण वटि रहियलु हो सौदागर, सो सौदागर बि ख़बर न आहे अलाए किॾां वियो हलियो, सौदागर बि आहे कोन। सो बादशाह परेशान थी वियो। बादशाह आयो, ॾिसे त उन कमरे में सौदागर वाक़ई हुजे ई न। सो हाणे बादशाह खे पक पइजी वई त थी सघे थो इहो कमु सौदागर जो हुजे। ऐं बादशाह चवणु लॻो त इन सौदागर खे पाण वटि राहे वॾी ग़लती कयमि। थी सघे थो मुंहिंजी धीअ शहज़ादी खे भॼाए न वियो हुजे। तो बादशाह चवणु लॻो त मुंहिंजी धीअ शहज़ादी अहिड़ी त आहे कोन जो उन सौदागर सां भॼी वञे, पर थी सघे थो माण्हू ते भरोसो न आहे, सौदागर मतां ई मुंहिंजी धीअ खे खणी अगवा करे वियो हुजे। हाणे सौदागर त उन शहज़ादी खे खणी भॼी वियो हलियो, ख़बर ई न पई, ख़बर न आहे कहिड़े टाइम ते खणी थियो रवानो। हाणे बादशाह वीचारो परेशान हुजे। बादशाह पंहिंजे सिपाहियुनि खे चयो, पंहिंजे नौकरनि खे चयो, पंहिंजे चौकीदारनि खे चयो, वज़ीरनि खे चयो त वञी ॻोल्हियो, झर झंग ॻोठ हर हंधि ॻोल्हियो ऐं इन सौदागर खे झले आणियो मूं वटि। सो हाणे सिपाही नौकर वग़ैरह हेॾां होॾां विया ॻोल्हण, झर झंग में हिते हुते ॻोल्हियूं, आसा पासा सॼो हयूं, वञी हिन बादशाह जी हदूं दंग कयूं, पर सौदागर जो न अतो न पतो, न ॾस न शहज़ादी जो पतो। सो नेठि मायूस थी उहे नौकर, वज़ीर, सिपाही, चौकीदार सभु वरी आया बादशाह वटि। बादशाह चवणु लॻा त बादशाह सलामत, असां को तर न छॾियो ऐं शहज़ादी न मिली, न ई सौदागर मिलियो, ख़बर न आहे किॾां विया। हाणे बादशाह परेशान, राणी परेशान। बादशाह चवणु लॻो त हाणे शहज़ादो अॼु ॾिसणु अचे पियो मुंहिंजी धीअ शहज़ादी खे, ऐं सौदागर अलाए किॾां मुंहिंजी धीअ शहज़ादी खे खणी थियो रवानो। सो हाणे मथे ते हथ हुजनि, बादशाह ऐं राणी जा मायूस वेठा हुजनि। एतिरी देरि में उहो शहज़ादो बि अची उते पुॻो। शहज़ादो जॾहिं ॾिठो त बादशाह जो मुंहुं लथलु हुजे, राणी जो मुंहुं लथलु हुजे, सभिनि जा चहिरा लथा पिया हुजनि। शहज़ादे जॾहिं सभिनि खे ॾिठो त शहज़ादो दिलि में सोचणु लॻो त हिननि खे अलाए छा थियो आहे। तो शहज़ादो आयो बादशाह वटि, बादशाह सां दुआ सलाम कई ऐं बादशाह खां पुछा करणु लॻो मायूसी जो सबबु। सो शहज़ादो चवणु लॻो त अव्हां सां ख़ैर त आहे, अव्हांखे छा थियो आहे जो अव्हीं मुंहुं लटकायो वेठा आहियो।
सो बादशाह हिते सॼी हक़ीक़त करे उन शहज़ादे खे ॿुधाई त हीअ मसइलो हीअं आहे, हाणे इन्हीअ ॻाल्हि जे करे परेशान आहियूं। तो शहज़ादो चवणु लॻो त मुंहिंजी थियण वारी मंग शहज़ादी खे अञा ताईं ॾिठो ई न आहे ऐं सौदागर अॻु में ई खणी थियो रवानो। ईअं थी नथो सघे। तो हाणे शहज़ादो बादशाह खे चवणु लॻो त बादशाह तूं परेशान न थी। राणी खे बि चवणु लॻो त राणी साहिबा तव्हां परेशान न थियो, आउं वञा थो शहज़ादी खणी किथे बि हुजे, सौदागर हिन खे खणी वियो हूंदो, आउं किथां बि ॻोल्हे हथु करे तव्हांखे आणे ॾींदसि। सो बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त शहज़ादा तव्हां जूं महिरबानियूं, जे तव्हां मुंहिंजी धीअ शहज़ादी खे ॻोल्हे आणे ॾिनो त तव्हांजा थोरा आउं लाहे न सघंदसि, ऐं जो तो इहो मुड़िसी वारो कमु कयो त मुंहिंजी धीअ शहज़ादी जो रिश्तो आउं तोखे ई ॾींदसि। सो शहज़ादो पको करे उन सां वाइदो करे ऐं निकितो शहज़ादी जी तलाश में। हाणे शहज़ादो चढ़ियो घोड़े ते, हाणे अचे पियो हणंदो अची हिकु अहिड़े इलाइक़े में पुॻो शहज़ादी जी तलाश में। हाणे ख़बर न आहे सौदागर शहज़ादी खे अलाए किथे खणी वियो। सो हाणे शहज़ादो हिकु अहिड़े अची ॻोठ में पुॻो, हाणे उते हिनखे राति थियण वारी हुजे। सो शहज़ादो चवणु लॻो त हाणे हीअ ॻोठ आहे, अॼोकी राति हिनीअ ॻोठ में रहां, को मुंहिंजी मदद कंदो या को मूंखे रहाईंदो अॼोकी राति, पोइ जीअं सुबुह जो हितां निकिरंदसि उन सौदागर जी तलाश में। सो हाणे उहो शहज़ादो आयो उन ॻोठ मंझि। सो हिकिड़ी पोड़ी उते हिनखे नज़र आई। सो शहज़ादो आयो उन वटि। सो पोड़ी खे चवणु लॻो त मासी, छा अॼोकी राति तूं मूंखे तो वटि रहाईंदे, ऐं सुबुह जो आउं हितां निकिरी वेंदसि। आउं मुसाफ़िर माण्हू आहियां, कंहिं कम जे हिसाब सां निकितो आहियां। सो पोड़ी चवणु लॻी त अबा बिल्कुलु मुसाफ़िर माण्हू मुंहिंजी अखियुनि ते, भले तूं अॼोकी राति मूं वटि रहिजां ऐं सुबुह जो भले तूं निकिरी वञिजां। हाणे खैरनि जो उहा पोड़ी उन घर उन में कमरे में वठी आई उन शहज़ादे खे। हाणे खैरनि जो अची राति जाम थी अची टाइम थियो, उन शहज़ादे खे मानी हंधि बिस्तरो टिकी वग़ैरह ॾिनई त जीअं उन शहज़ादे खाधी। सो हाणे उहा पोड़ी ऐं हुनजो मुड़ुसु हो सो बि आयो। सो हाणे उहे ॿई हुजनि ज़ाल मुड़ुसु ॿई रहंदा हुआ, हुननि जो को अहिड़ो औलाद वग़ैरह हो कोन, ऐं शहज़ादो बि उन्हनि वटि उते रहणु लॻो। हाणे हीअ लॻा कचारी करणु त हिते पोड़ो ऐं उन पोड़े जी ज़ाल पुछा करणु लॻा उन शहज़ादे खां त अबा ॾे ख़बर तूं केरु आहीं ऐं कहिड़े कम जे हिसाब सां निकितो ऐं केॾां थो वञी। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त आउं फ़लाणे हंधि जो शहज़ादो आहियां ऐं हिकिड़े कम सां निकितो आहियां। कमु उहो आहे त फ़लाणे मुल्क जो बादशाह आहे, उन जी धीअ शहज़ादी आहे, उनखे हिकिड़ो सौदागर खणी थियो रवानो। ख़बर ई न पई त उहो सौदागर उन शहज़ादी खे केॾां खणी वियो आहे। आउं उन सौदागर जी तलाश में निकितो आहियां। हाणे हणंदे हिते अव्हां जे ॻोठ में पुॻसि, मूंखे अची हिते राति थी, ऐं तंहिंजे करे राति अव्हां वटि तरसियमि ऐं सुबुह जो वरी निकिरंदसि इन सौदागर जी ॻोल्हा में। छा अव्हांखे इन सौदागर जे बारे में ख़बर आहे या न? सो हिते उहा पोड़ी चवणु लॻी त अबा बिल्कुलु इहो सौदागर तमामु ख़राबु सौदागर आहे। इन सौदागर जूं ॻाल्हियूं असां बि जाम ॿुधियूं आहिनि। इहो सौदागर दरअसल आहे रननि जो वापारी। जेका बि माई छोकिरी ॾिसंदो आहे उनखे खणी अगवा करे वेंदो आहे ऐं कंहिंखे न कंहिंखे विकिणी ॾेई छॾींदो आहे। इहो इन सौदागर जो कमु आहे, इहो इन सौदागर जो वापारु आहे। शहज़ादे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त को सौदागर रननि जो वापारी आहे। सो शहज़ादो हैरान थी वियो। शहज़ादो चवणु लॻो उन पोड़ी खे, उन पोड़े खे चवणु लॻो त पोइ भला इन सौदागर जो को अतो पतो अव्हांखे आहे या न? सो हिते उहा पोड़ी चवणु लॻी, उहो पोड़ो चवणु लॻो त हा बिल्कुलु फ़लाणे हंधि तूं हलियो वञ अबा, उते हिकिड़ो ॻोठु आहे, तमामु परे आहे, उते हिकिड़ो ॻोठु आहे, उन ॻोठ में उन सौदागर जो घरु आहे ऐं उते ई सौदागर तोखे इहो मिलंदो। सो हिते शहज़ादो चवणु लॻो उन पोड़े ऐं पोड़ी खे त अव्हां जूं महिरबानियूं, जीअं अव्हां मूंखे उन सौदागर जो ॾसु ॾिनो। हाणे खैरनि जो अची राति गुज़री वई, अची सुबुह थियो। हाणे शहज़ादो उन्हनि खां मोकिलाए थियो रवानो उन सौदागर जी तलाश में। हाणे हणंदो अची उन सौदागर जे ॻोठु पुॻो। सो हाणे सौदागर त घरु हुजे ई न। सो उते हिकिड़ी माई वेठी हुजे, उन सौदागर जी ज़ाल वेठी हुजे। शहज़ादो अची उन सौदागर जी ज़ाल खां पुछा करणु लॻो त तुंहिंजो मुड़ुसु किथे आहे, तुंहिंजे मुड़ुस में मुंहिंजो कमु आहे। सो उहा सौदागर जी ज़ाल चवणु लॻी उन शहज़ादे खे त अबा
तूं आई केरु ऐं सौदागर जे बारे में छो पियो पुछा करीं? तो शहज़ादो चवणु लॻो सौदागर जी ज़ाल खे त अमां आऊं फिलाणे हंधि जो शहज़ादो आहियां ऐं कम सां आयो आहियां, तुंहिंजे मुड़ुस में मुंहिंजो कमु आहे। सो हिते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त अबा मुंहिंजो मुड़ुस को हिकिड़े हंधि वेह त हुनजी ख़बर पवे। सो रोल माण्हू आहे, ख़बर न आहे कहिड़ा धंधा आहिनि हुनजा, केॾीमहिल किथे त केॾीमहिल किथे। तक़रीबन जुमे अठाणे ॾींहं ईंदो आहे, आउं ॾिसंदी आहियां, न त हरभरू ईंदो ई कोन्हे। अॼु बि आहे कोन घर, बाक़ी तव्हांजी मर्ज़ी आहे। सौदागर जी ज़ाल एतिरो कुझु शहज़ादे खे चयो। हाणे शहज़ादो दिलि में सोचणु लॻो त इहो निभागो सौदागर हथी कोन ईंदो, हाणे संदसि पंहिंजे घर ई कोन्हे, हाणे हिनखे आउं किथे ॻोल्हियां। शहज़ादो माॻे परेशान थी वियो। तो सौदागर जी ज़ाल चवणु लॻी उन शहज़ादे खे त अबा तूं हीअं कर, अॼोकी राति हिते रह, थी सघे मन अॼु हिते अची वञे। सो नेठि शहज़ादो उन सौदागर जी ज़ाल वटि उते रहणु लॻो। हाणे मानी वग़ैरह खाधी, उहो राति उते रहियो। सो हाणे इंतज़ारु करणु लॻो, पर सौदागर न वरियो। सो नेठि सौदागर जी ज़ाल पुछा करणु लॻी शहज़ादे खे, न अबा भला आख़िर कमु कहिड़ो आहे मुंहिंजे मुड़ुस में, मूंखे ॿुधाए छॾ, जीअं ईंदो त आउं उनखे ॿुधाए छॾींदसि। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त अमां तुंहिंजो मुड़ुसु तमामु ख़राबु। सो सौदागर जी ज़ाल जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी उन शहज़ादे जे वातां, सो शहज़ादे खे चवणु लॻी त अबा मुंहिंजो मुड़ुसु कीअं ख़राबु, मूंखे ॿुधा। जॾा कम त वाक़ई हुनजा आहिनि, पर आउं बि ॿुधां त सही आख़िर कमु हुनजा आहिनि कहिड़ा। सो हिते शहज़ादे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई, चवणु लॻो त हीअ कमु तुंहिंजे मुड़ुस जा आहिनि। सो हिते सौदागर जी ज़ाल सौदागर खे पिटणु लॻी ऐं चवणु लॻी त वॾो निभागो आहे, माइनि जा औरतुनि जा सौदा कंदो वते, तमामु ख़राबु आहे, आउं इन खां पंहिंजो रिश्तो टोड़ींदसि, तमामु ख़राबु आहे। सो हाणे हिननि इहा पाण में कचारी कई पिए त एतिरे टाइम में सौदागर बि अची मथां पुॻो। सौदागर अची पुॻो उन कमरे में त शहज़ादो वेठो हुजे। सो हिते सौदागर जी ज़ाल सौदागर खे चवणु लॻी त थुकूं अथई, तूं ॾाढा ग़लति कमु कंदो आहीं। हाणे एतिरो कुझु चई त सौदागर सम्झी वियो त हीअ को आयो आहे शहज़ादो, जंहिं मुंहिंजे बारे में मुंहिंजी ज़ाल खे एतिरो कुझु ॿुधायो आहे। सौदागर खे थियो डपु ऐं उहो लॻो भॼणु। उतां भॻो शहज़ादो बि उनजे पोयां लॻो, पर सौदागर उन शहज़ादे खां भॼी हलियो। सो घणी शहज़ादो पोयां लॻो, पर सौदागर हथी न आयो, सौदागर भॼी हलियो। सो हाणे नेठि उहो शहज़ादो वरी आयो उन सौदागर जी ज़ाल वटि ऐं उते ई राति गुज़ारी। खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, सौदागर त हिन खां भॼी वियो। हाणे उन इलाइक़े में उन झर झंग में शहज़ादो ॻोल्हींदो वते उन सौदागर खे। हाणे हण बणिया किथे न किथे मिले त किथे न किथे मिले, पर सौदागर जो अतो न पतो। हाणे शहज़ादो हितां हुतां पुछा कंदो नेठि हिकु झंग में हिकु ॿेले में सौदागर हथु अची वियो। सो शहज़ादे उन सौदागर खे झले वरितो। हाणे सौदागर खे झले वरिती। सौदागर खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, फिलाणे हंधि जो आउं शहज़ादो आहियां ऐं फिलाणे बादशाह जी धीअ शहज़ादी खे तूं खणी थियो रवानो आहीं। हाणे हुनजो ॾस पतो ॾे, न त तोसां अहिड़ो कमु थींदो जो तूं यादि कंदे तोखे उमिरि क़ैद जे लाइ सज़ा बि मिलंदी ऐं जा तोखे बादशाह फांसी ते चाढ़े छॾींदो। हाणे तूं चङो अथई त उन शहज़ादी जो ॾस ॾे त शहज़ादी आहे किथे। तो कई मायूं कई छोकिरियूं विकियूं आहिनि, मूंखे ख़बर आहे तूं रननि जो सौदो कंदो आहीं, वापारु कंदो आहीं। सो हिते सौदागर चवणु लॻो शहज़ादे खे त शहज़ादा साहिब मूंखे माफ़ु कर, मूंखां ॿियो को कमुकारु थिए ई नथो, इहे जॾा धंधा आउं कंदो आहियां। पर शहज़ादी जंहिंजी तूं तलाश में आयो आहीं, उहा शहज़ादी फिलाणे हंधि मूं विकिणी ॾेई छॾी आहे। सो अॼु ई उनजो सौदो कयो आहे। फिलाणे हंधि हिकु काणू शहज़ादो आहे, मूं उनखे विकिणी ॾेई छॾी आहे। फिलाणे हंधि उनजी बादशाही आहे। सो हाणे उहो शहज़ादो उन सौदागर खे चवणु लॻो त हाणे हीअं अथई, तुंहिंजी भलाई इन में अथई, तुंहिंजी चङाई इन में अथई, तूं हल मूंखे उन शहज़ादे काणे वटि मूंखे वठी हल ऐं उहा शहज़ादी मूंखे उतां वठी ॾे। जे अगरि न त सुठो न थींदई, बादशाह तोखे फांसी ते चाढ़ाए छॾींदो। सो नेठि सौदागर चवणु लॻो त भले ठीकु आहे, तोखे उन काणे शहज़ादे वटि आउं वठी हलंदसि। सो नेठि शहज़ादो ऐं उहो सौदागर निकिता हुतां। हाणे आया उन काणे शहज़ादे जी बादशाही में। सो अची पुॻा, शहज़ादो बि काणू हुजे उते, सौदागर बि उते हुजे। सो काणू शहज़ादो चवणु लॻो सौदागर खे त ॾे ख़बर हीअ कंहिंखे वठी आयो ऐं कहिड़ो कमु आहे। सो हिते सौदागर सॼी हक़ीक़त करे उन काणे शहज़ादे खे ॿुधाई ऐं शहज़ादो बि चवणु लॻो उन काणे शहज़ादे खे त ॻाल्हि ॿुध, अर्ज़ु आहे, फिलाणे हंधि जो बादशाह आहे, उनजी धीअ शहज़ादी आहे, जंहिंखे हीअ सौदागर खणी आयो हो ऐं तोखे विकिणी ॾिनो आहे।
तुंहिंजी भलाई इन में आहे त इहा शहज़ादी वापसि कर। सो कानू शहज़ादो चवणु लॻो त आउं हरगिज़ वापसि न कंदसि। मूंखे उहा शहज़ादी पसंदि अची वई ऐं मूं काफ़ी धन दौलत हिन सौदागर खे ॾिनी आहे ऐं उन एवज़ में इहा मूं शहज़ादी वरिती आहे। सो हिते शहज़ादो चवणु लॻो उन काणे शहज़ादे खे, तोखे जेतिरो बि धन दौलत मिल्कियत खपे तोखे ॾियण जे लाइ आउं तयारु आहियां, पर उन शहज़ादी मज़ा हथु कढु। सो घणी अर्ज़ु हीला कई त एतिरे टाइम में काणे शहज़ादे जो पीउ बादशाह बि को हयाती हो, सो बि अची वियो। सो बादशाह चवणु लॻो त छा मसइलो आहे, त हिते शहज़ादे सॼी हक़ीक़त करे उन बादशाह खे ॿुधाई। सो बादशाह चवणु लॻो उन संदुसि पुटु काणे शहज़ादे खे चवणु लॻो त हाणे हीअ फ़िलाणे हंधि जो शहज़ादो आहे, पाण बादशाह माण्हू आहियूं, बादशाहनि जा कम थी वेंदा आहिनि। हीअ हेतिरो पंधु करे हेतिरा मुल्क क्रॉस करे हिते आयो आहे उन शहज़ादी जी तलाश में। सौदागर त हुए ई जॾा धंधा आहिनि उन्हीअ जा, हुन इहो कमु कयो, पर तुंहिंजी भलाई इहा आहे, आउं तोखे चवां थो त इहा शहज़ादी हिन खे वापसि कर। सो नेठि काणे शहज़ादे उन बादशाह पंहिंजे पीउ जी ॻाल्हि मञी ऐं उहा शहज़ादी वठी खणी इन शहज़ादे खे ॾिनी। हाणे शहज़ादे उन बादशाह खां मोकिलायो, काणे शहज़ादे खां मोकिलायो ऐं उन शहज़ादी खे वरितई ऐं उन सौदागर खे बि गॾु वरितई। हाणे आयो हणंदे हणंदे अची सौदागर खे कई काबू। सौदागर जा ॿई हथ पोयां खां ॿधी ऐं चवणु लॻो त तूं हल मूंसां गॾु उन बादशाह वटि। सो सौदागर घणी हीला वसीला कया, पर शहज़ादो छॾण वारी करे ई न। शहज़ादो चवणु लॻो त न, तूं उन बादशाह वटि हाज़िर थी, पोइ बादशाह जी मर्ज़ी आहे तोखे छॾे या तोखे क़ैद करे। सो बादशाह फ़ैसिलो कंदो जंहिंजी धीउ शहज़ादी खे तूं अगवा करे आयो आहीं। सो नेठि शहज़ादो उन सौदागर खे उतां वरितो, शहज़ादी खे बि वरिती। हाणे हणंदो हणंदो सिधो अची बादशाह जी बादशाही में पुॻा। सो बादशाह ॾिठो पंहिंजी धीउ शहज़ादी खे त ॾाढो ख़ुशि थियो। सो शहज़ादो चवणु लॻो बादशाह खे त हीअ तव्हांजी धीउ शहज़ादी, हीअ तव्हांजो मुजरिम। सो नेठि बादशाह उन खे ॾाढी कावड़ हुजे जो उनजी धीअ खे सौदागर खणी वियो। सो बादशाह चवणु लॻो सौदागर खे, तूं अहिड़ा जॾा धंधा कंदो आहीं, तो कई न्याणियूं कई मायूं कई छोकिरियूं तो वञी विकिणी ॿिए हंधि ॾिनियूं आहिनि। सो तोखे आउं बख़्श न कंदसि। सौदागर घणी हीला वसीला कया, पर बादशाह हिकु बि न मञी। बादशाह चयो सिपाहियुनि खे त वञी इन सौदागर खे उमिरि क़ैद जे लाइ क़ैद करियो। सो नेठि उहो सौदागर क़ैद थी वियो। हाणे हिते बादशाह चवणु लॻो शहज़ादे खे त तूं कंधार मुड़ुसु, नौजवान मुड़ुसु, सुठो शहज़ादो, तूं मुंहिंजी धीउ शहज़ादी जे लाइक़ु आहीं। ऐं शहज़ादी बि शहज़ादे खे पसंदि करणु लॻी। हाणे शहज़ादे ऐं शहज़ादी जी थी वई उते शादी। हाणे शहज़ादो उन बादशाह जी धीउ शहज़ादी खे संदसि ज़ाल खे वठी थियो रवानो पंहिंजे मुल्क। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।